ड्रिगड़ी में सानिया IPC जे शहीदन के गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सूफन शाह जे शागिर्दन ऐं उस्तादन भेटा पेश कई। बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी शहीदन के सलाम पेश कयो वियो। ड्रिगड़ी भरिसां ॻोठ सूफन शाह में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सूफन शाह में आर्मी पब्लिक स्कूल पिशावर वाक़े में शहीद थींदड़ मासूम जानिन के सलाम पेश करण लाइ स्कूल जा उस्ताद हेडमास्टर मोहम्मद रफ़ीक आराई, मंजूर अली चीलियो, सैयद अली शाह, अब्दुल सत्तार चीलियो, नदीम अहमद आराई ऐं ॿिया उस्ताद ऐं शागिर्दन बाहुनि ते कारियूं पटियूं ऐं हथनि में प्ले कार्ड खणी तक़रीब में शरीक थिया। उन मौके ते उस्तादन ऐं शागिर्दन लफ़्ज़नि ज़रिए शहीदन के भेटा पेश कंदे चयो त बुज़दिल दहशतगर्द जेको मुल्क दुश्मन, अवाम दुश्मन ऐं इल्म दुश्मन हुअण जो सबूत ॾींदे मासूम गुलनि जहिड़ियुनि जानियुनि सां रत जी रांदि खेॾी अॼोके ॾींहुं तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। असांजूं समूरियूं हमदर्दियूं आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि ऐं उन्हनि जे वारसनि सां आहिनि जिन खे गुलनि जहिड़नि बचड़नि जा लाश मिलिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।